बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो पाण में हींअर गॾु थिया आहियूं। असल में असांजी बिरादरी में जो मसलो थियो आहे वो हर बिरादरियुनि में थींदो रहंदो आहे। इहा का नई ॻाल्हि कोन्हे का। मुंहिंजो अॼु फेसबुक ते ऐं सोशल मीडिया ते अचण जो मक़सदु इहो हुयो त मां पंहिंजी बिरादरी खे इहो पैगाम ॾियां त इहे मसइला ईअं हल कोन थींदा आहिनि जीअं तव्हां कयो पिया था। इहे कंहिं बि सरदार खे चङे खे मूंखे ॻाल्हाइण रफ़ीक जमाली खे ॻाल्हाइण इन सां इहे मसइला हल कोन थींदा आहिनि, अञा बि मसइला वधंदा आहिनि। तव्हांखे मां इहा ॻाल्हि कंदो हलां त इहे बिरादरियुनि में जंहिं कंहिं बिरादरी में मसइला थिया आहिनि उन्हनि जो हल इहो ई आहे, क़ानूनी तरीक़ो वेही ऐं पाण में बिरादरियुनि जा चङा वेही ऐं उनखे हल कंदा आहिनि। बजाए इहो न हूंदो आहे त अफ़रा तफ़री करणु, फेसबुक ते लिखणु, उहा हर कंहिंखे ख़बर आहे त कीअं छा थियो आहे छा न थियो आहे। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। मुंहिंजो अॼु तव्हां सभिनी सां इहो हिन फेसबुक ऐं व्हाट्सअप जे ग्रुपनि ते तव्हां ते पैगाम आहे त बराए महिरबानी पंहिंजी सियासत ईअं न चमकायो। सियासत 18 तारीख़ जीअं त पटगुलूम जी इलेक्शन आहे त उहा उन इलेक्शन खे हिन शइ खां न वठो ऐं उहा शइ जेका आहे त तव्हां पंहिंजी सियासत भली चमकायो। ही मसइला आहिनि, ही बिरादरियुनि जा सरदार ई हल कंदा आहिनि ऐं असां ई हल कंदासीं। रफ़ीक जमाली असां सां वेही गॾु करे उहो हल कंदासीं उन मसइले ते। तो कंहिंखे बि इन शइ ते न थियणु खपे त इहो मसइलो हल न थींदो। इहो असांजो हेडेक आहे, असां पाण इन खे हल कंदासीं। बाक़ी जेके वतन था अफ़रा तफ़री कंदा, महिरबानी करे इन अफ़रा तफ़री खां पासो कयो। इहो अफ़रा तफ़री कंदो त क़ौमनि में बिरादरियुनि में डफेर पइजी वेंदा ऐं वॾा मसइला थी वेंदा। उन्हनि मसइलनि जे लाइ पोइ वरी तव्हांखे उहे कंडा कढणा पवंदा। तो अॼु मुंहिंजो पैगाम इहो, तव्हां महिरबानी करे जेके मुंहिंजा पंहिंजा आहिनि इहे तव्हां ॿुधो ऐं महिरबानी करे अफ़रा तफ़री पैदा न कयो।